अदाऊं थियनि छो न मासूम दिल खां ख़ता। प्रसिद्ध सिंधी फिल्म वरदान जो ॿियो भाग अची चुकियो आहे, वरदान 2, ऐं हिन खे घणई शहरनि में रिलीज कयो वियो आहे, जेके घणई सिंधी परिवारनि ॾिसी चुकिया आहिनि। नारी ॿिनि गुलनि खे तारण वारी। वरदान 2 जे बारे में अॼु घणई ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिन फिल्म सां जुड़ल ॿी बि घणई शयूं तव्हांजे साम्हूं आणींदुसि। तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। नव वर्ष 2023 अचण खां पहिरीं हिन दिसंबर 2022 में वरदान 2 रिलीज थी आहे ऐं मात्र 3 हफ़्तनि में ई हिन खे लॻभॻि 150 शो में घणई सिंधी परिवार ॾिसी चुकिया आहिनि। ऐं फ़िलहाल जेकी आहे ही कुझु प्रदेशनि में रिलीज थी आहे ऐं ॿियनि बि शहरनि में ऐं प्रदेशनि में अञा हीअ फिल्म ॾेखारी वेंदी। जे वधीक ॻाल्हायो अथई राहुल जी शादी थींदी त सिर्फ़ कोमल सां। मां इहो क्षण न ॾींदसि। नो कम कम प्रसिद्ध सिंधी फिल्मकार नरेश उदाणी हाणे खणी करे आया आहिनि वरदान 2, जेका रिलीज थी चुकी आहे, जंहिंजा घणई शहरनि में 150 खां बि मथे शो हली चुकिया आहिनि। दिव्या नरेश उदाणी वरदान 2 जा निर्माता आहिनि, जॾहिं की शहर निर्माता मोहन के सोनी आहिनि। जीव एॾी प्यारी हुई त छो कराए शादी, सॼी उमिरि हंज में विहारे खाराईंदा न। नारी ॿिनि गुलनि खे तारण वारी। वरदान 2 जा कहानीकार ऐं गीतकार आहिनि नरेश उदाणी मासूम, जेका की फिल्म जा डायरेक्टर भी आहिनि। वरदान जेकी पहिरीं ठही हुई उहो 2018 में आई हुई ऐं हुन जा पूरे देश भर में लॻभॻि 1000 शो हली चुकिया आहिनि ऐं घणई सिंधी परिवार हिन खे पिक्चर के पहिरीं वारो जेको भाग हो हुन खे ॾिसी चुकिया आहिनि। तकनीकी निर्देशक मुकेश रूपेला आहिनि, जॾहिं की कुमार दंशानीअ हिन फिल्म जा डायलॉग लिखिया आहिनि। अगरि तोखे मुंहिंजी फैमिलीअ सां मतिलबु न आहे त तूं के अनाथ आश्रम मां वञी छोकिरो ॻोल्हे अची आ न। हिन सिंधी फिल्म जा संगीतकार संदीप थदाणी ऐं मुकेश रूपेला आहिनि। फिल्म में गिरीश कृपलानी ऐं नरोदा मालनी पंहिंजी सुरीली आवाज़ में सुहिणा सुहिणा गीत ॻाया आहिनि। खुलियल केस कारा हुजनि ॼण घटाऊं थियनि छो न मासूम दिल खां ख़ताऊं। हया सादगी खूबसूरत अदाऊं थियनि छो न मासूम दिल खां ख़ताऊं। वरदान 2 में हूअं त घणई कलाकार आहिनि। मुख्य भूमिका में भरत बलानी, तराना भाटिया, सुमन चेलानी ऐं कमल वरदानी पंहिंजो सुठो अभिनय सभिनि खे ॾेखारण जी भरपूर कोशिश कई आहे। जेको प्यार तव्हां वरदान पहिरीं वारे भाग खे ॾिनो त वरदान 2 खे बि उहो ई भरपूर प्यार ऐं उत्साह तव्हां ॾेखारिजो ऐं पंहिंजे शहरनि जे सिनेमा घरनि में बि हिन फिल्म जी घुर्ज करिजो। तव्हांजे शहर जे सिनेमा घर में बि इहा फिल्म हली थी सघे। बस ज़रूरत आहे तव्हांजे उत्साह जी, तव्हांजे शहर जी पंचायत अगर एकत्रित करे सभी सिंधी समूहन के ये फिल्म ॾेखारे त घणी शयूं सिखण लाइ मिलंदियूं, पारिवारिक घणी ॻाल्हियूं ॾिसण लाइ मिलंदियूं ऐं ही फिल्म हिकु संदेश वारी फिल्म आहे जेके सभी खे ॾिसणी घुर्जे। त वरदान 2 पूरी तरीक़े सां रिलीज थी चुकी आहे। तव्हां पंहिंजे शहरनि में घुर्ज करे हिन फिल्म के सिनेमा घरनि में ॾिसी था सघो। हिन फिल्म सां जुड़ल
ॿी घणेई ॻाल्हियूं मां ॾेखारींदुसि अॻिले वीडियोनि में ऐं तव्हां सां मिलाराईंदुसि हिन फिल्म जे गायक संगीतकार डायरेक्टर ऐं फिल्म जे घणेई कलाकारनि खां बि इंटरव्यू वठी करे तव्हांजे साम्हूं आणींदुसि ऐं हिन वरदान फिल्म जे बारे में अधिक का अधिक घणेई का घणेई जानकारी जेकी हूंदियूं तव्हांजे साम्हूं शेयर कंदुसि। त अॼु जी स्टोरी कीअं लॻी तव्हां मूंखे कमेंट करे ॿुधायो ऐं हिन जे बारे में तव्हां अधिक का अधिक ॿियनि सिंधी परिवारनि ताणी बि हिन वीडियो खे शेयर करो। चैनल सां गॾु अगरि नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब ज़रूरु करे लाहियो ताकी हीअ सिंधीअत जी ॻाल्हि हर सिंधी परिवार ताणी पहुचे। त जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसे न रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।